जी मुनीर पुट रिटायर्ड DSP अपील जगार बिजाराणी वेठल गोठ पंहिंजो शेरगढ़ जीअं त मुंहिंजे ख़ानदान जा कुछ बाअसर माण्हू मुंहिंजी दरई ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। मुंहिंजी दरई ज़मीन अटकल सौजरिब आहे ऐं मुंहिंजे मथां कूड़ा केस करे फासाइणु चाहिनि था। मुंहिंजे हारियुनि खे धमकाइनि, उन्हनि खे मुंहिंजी ज़मीन मां लॾाए ज़मीन गराबाद करणु चाहिनि था। मुंहिंजे घर जो ट्रांसफार्मर बि लाहे विया आहिनि। मां गवर्नमेंट जो मुलाज़िम हुजणु समेत शरीफ़ आहियां। अॻियां बाअसर माण्हू सरपसंद माण्हुनि सां मिली मुंहिंजे ऐं मुंहिंजे ख़ानदान ख़िलाफ़ साज़िशूं कनि था। अहिड़े वाक़े जो इतलाउ पंहिंजे सरदार महबूब अली ख़ान बिजाराणी ऐं शबीर अली ख़ान बिजाराणी खे बि ॾिनो आहे ऐं सेशन कोर्ट कंकोट में बि पिटीशन दाख़िल कराई आहे। मुंहिंजी वस वारनि खे अपील करियां थो त मुंहिंजे ऐं मुंहिंजे ख़ानदान ख़िलाफ़ अगरि को बि केस थिए त उनखे पूरो कयो वञे ऐं मुंहिंजे वाक़े जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे।